अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जे सचे आशिक क़ौमी आशिक ऐं नाम्यारे मज़ाहिया शाइर मुजरम लगारी खे संदसि वरसी ते भेटाउनि जा गुलाब अचूं था ऐं अवां जे समातनि जी नज़र करियूं था ख़ूबसूरत लेखक रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वॾे वक़्त ताईं प्रोग्राम कंदड़ असांजे साथी मशकूर फुलकारे जो लेख जंहिंमें यादगिरियुनि जा हसीन वाक़िया समायल आहिनि। पुराणी जथी सा नई कान थींदी, डिंगी पासराटी सही कान थींदी, कढी थो नौकरी मां भले कढी छॾ, जुती मुख तुंहिंजी खई कान थींदी। ही शेर आहे सिंजे हिकु हठीले क़ौमी आशिक मोहम्मद होत मुजरम लगारी जो, जंहिं मास्तरी जी नौकरी हूंदे बि अयूब शाही आमिरे जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु पंहिंजी शाइरी जो मजमूओ सच में मच छपरायो ऐं तालीम खाते तरफ़ां शोकाज़ नोटिस जे पन्ने जे पुठियां इहो शेर लिखी सरकारी नौकरी खे अलविदा कयाईं ऐं संदसि इन शेरी मजमूए ते सरकार पारां पाबंदी मढ़ी वई ऐं हुन पोइ सिंध जे इश्क में सरशार थी बेबाकी सां इश्क जे रस्ते ते हलण जी शुरूआति कई। मोहम्मद होत मुजरम लगारी मज़ाहमती इनकलाबी शाइर सां गॾु बेबाक साफ़ी अदबी सियासी ऐं क़ौमी कारकुन हो। हुन में क़ौमी कारकुन जूं सभु वसफ़ूं हुयूं। न लालच न ई ख़ौफ़ होसि, हर कंहिंखे मुंहुं ते सच चवंदो हो ऐं हसास तबियत जो पिणु मालिक हो। सच चवण ते मुजरम खे खोड़ सारियूं तकलीफ़ूं ऐं सख़्तियूं बर्दाश्त करणियूं पियूं। ज़िया शाही जी मार्शल लॉ दौरान 1978 में सहाफ़ियुनि जी जदोजहद दौरान कराची जे रीगल चौक तां गिरफ़्तार थियो ऐं हीअ ज़िले मिरपुरख़ास जो गिरफ़्तार थींदड़ पहिरियों सहाफ़ी हो जेको 3 महीना सखर ऐं कराचीअ जे जेलनि में रहियो। हीअ जुडो प्रेस क्लब जो बानी ऐं ताहियात सदर पिणु रहियो। मुजरम लगारी जे इश्क जो महवर सिंध ऐं साईं जीएम सैयद हो। जॾहिं जीए सिंध मुहाज़ जी तनज़ीमी जोड़जक जी शुरूआति थी तॾहिं हुनखे साईं जीएम सैयद जे हुकुम ते ज़िले मिरपुरख़ास जो पहिरियों ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। ईअं हू तनज़ीमी तौरु असां सां लाॻापिजी वियो। उहो लाॻापो अॻिते जदोजहद दौरान वधीक पुख़्तो थी सची दोस्ती में तब्दील थी वियो ऐं पोइ संदसि विछोड़े ताईं मूंसां संदसि दोस्ती जो उहो सिलसिलो जारी रहियो। हिकु भेरे रहबर साईं जीएम सैयद खांसि पुछियो त तूं मुजरम कीअं थिए त जवाब में चयाईं साईं वक़्त ऐं हालतनि मूंखे मुजरम बणायो आहे। हू सिंध जो हिकु निहायत निरालो आशिक हो। सिंध जे आशिक मामा जुमन दरबदर जे बकौल त मुजरम ई मूंखे 1973 धारे उन वक़्त जे थरपारकर ज़िले जे DC सैयद नूर अहमद शाह दावत ॾेई घुरायो, जेको मौलाना अबुल कलाम आज़ाद जो आशिक हो ऐं कामरेडनि ते ख़ासि महिरबानी हूंदो हो। मुलाक़ात में असां ॿिन्ही खे 30 एकड़ ज़मीन लैंड रिफार्मर में ॾेई करे चयाईं त महिरबानी करे इहा ज़मीन क़बूलु करियो। एतिरे में DC साहिबु फ़ोन ॿुधण लाइ बंगले ॾांहुं रवानो थियो। संदसि वञण जे पोयां मुजरम लगारी मामा जुमन ॾांहुं कावड़ भरियल अखियुनि सां ॾिसंदे दबड़ाहट जे अंदाज़ में चयाईं त जुमन जे तो हा कई आहे त उते ई गले मां झले पादर न हणां त मुड़ुस जो पुटु न लिखजांइ। हिकु भेरे अरबाब ग़ुलाम रहीम पंहिंजे वज़ीर आला हुअण वारे दौर में मुजरम जी बीमारी जो ॿुधी संदसि इलाज सरकारी ख़र्च ते करण जो ऐलान कयो। संदसि हुकम ते कराची इस्पताल में सूबाई वज़ीर शबीर क़ाइमी रोक रक़म मुजरम खे ॾियण जी कोशिशि कई। मुजरम हिकदमि वराणियो, महिरबानी पर सरकारी पैसे खे हथु लाइणु मुंहिंजे लाइ हराम आहे, मरणु क़बूलु कंदुसि, सरकारी पैसो न वठंदुसि। मुजरम लगारी सिंधी अदबी संघ जे प्लेटफार्म तां जोॾे में निहायत शानदार जश्न लतीफ़ जा प्रोग्राम कराया। जिन प्रोग्रामनि में आऊं ऐं ताज जोयो बि पाबंदी सां शामिलु थींदा हुआसीं। हू स्टेज ते अची पहिरियां ई कमीज़ जे गले जा बटण खोलींदो ऐं पोइ बेबाकी सां पंहिंजा तवील क़ौमी मज़ाहमती निज़म पढ़ंदो हो। सन 1981 में सिंधी अदबी संगत पारां मीरवाह गुरचाणी में जश्न लतीफ़ मल्हायो वियो। जंहिं प्रोग्राम में बि उस्ताद बुखारी, ताज जोयो ऐं आऊं बि शामिलु हुआसीं। मुजरम स्टेज ते अची गले जा बटण खोलिया ऐं ॿाहूं खुंजे मार्शल लॉ ऐं आमरित ख़िलाफ़ हिकु डिघो नज़म पढ़ियो। मुजरम जे संदसि उन नज़म पढ़ण जे ॾोह जे नतीजे में मुजरम लगारी, अली हसन चांडियो ऐं हैदर बख़्श रुस्तमाणी खे डिस्ट्रिक्ट जेल मिरपुरख़ास भेड़ो कयो वियो। उन वक़्तु ज़िया जी मार्शल लॉ हुई। मार्शल लॉ कोर्ट में केस हलायो वियो। फ़ौजी जज हुआ। वकीलनि खे केस हलाइण जी इजाज़त न हुई, जंहिं करे हुन केस जे वकील यूसुफ लगारी साहिब खे केस विहण जी इजाज़त न मिली सघी ऐं हुननि तड़ तकड़ में पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो ऐं हुननि टिन्ही जोधनि खे 1-1 साल क़ैद 10-10 फटकनि जी सज़ा ॿुधाई। सज़ा मिलण बाद
हुननि खे सेंट्रल जेल हैदराबाद उमाणियो वियो। मुजरिम हसास तबियत जो मालिक हो। जंहिं वक़्तु अली हसन चांडियो खे फटका हयां विया त हुन अली हसन जे जिस्म ते रत ॾिसी रोई चयाईं त माफ़ कजां, तोखे मुंहिंजे करे फटका लॻा आहिनि। अहिड़ी सूरतहाल ॾिसी सॼो जेल गमज़दा थी वियो। मुजरिम आख़िर ताईं क़ौमी तहरीक सां लाॻापियल रहियो। रहबर सिंध साईं GM जे नज़रिए ते क़ाइमु रहियो। जेल मां आज़ादु थियण बैदि मुजरिम जी तबियत ख़राबु थियण लॻी। दिलि जे मर्ज़ में मुब्तला रहियो। काफ़ी इलाज करायाईं, तबियत में सुधारो न आयो। कराची में इलाज कराइण बैदि जुॾे वापसि आयो। उते दोस्तनि सां मिलण वक़्तु खेसि दिलि जो दौरो पियो। खेसि मक़ामी अस्पताल आंदो वियो, जिते 27 जून 2005 ते सिंध ऐं शहर जो आशिक़, जाखोड़ी, क़ौमी सियासी कारकुन, मज़ाहिमती इनक़लाबी शाइर ऐं बेबाक सहाफ़ी सिंध खां जिस्मानी तौरु विछड़ी वियो। व्याज हिंगलोर से कर में मिलन कापड़ी। मशकूर फुलकार जे ख़ूबसूरत लेख सां हीअ भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। नाम्यारे शाइर ऐं क़ौमी आशिक़ मुजरिम लगारी खे। सिंध जो क़ौमी आवाज़, वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।